सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, ऐं मौज भरियो महिराण। तव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। खयूं तो जो मिठा तिखाता बकरे, ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो। जरा कर थियाम साञा सुप्रिंसी, तरह कर तर जेतिरो वेरम विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण कोताकू करे। अस्सलाम वालेकुम सामिन, हार्ट FM 105 लाड़काणो ऐं हार्ट FM 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो मां प्रोग्राम इंडस रोमा ऐं इंडस रोमा प्रोग्राम सां खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहे कासिम खेहर। कासिम खेहर अवां सभिनी समाअतुनि खे दिलि सां सलाम चवे थो, सलाम क़बूल पवे। इंडस रोमा आचर जो जेको हूंदो आहे सामिन, उन्हीअ में अवां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं कंहिं न कंहिं सेलिब्रिटीअ सां, कंहिं शख़्सियत सां, कंहिं अहिड़े माण्हूअ सां जंहिं माण्हू जा पंहिंजी ज़िंदगीअ में कुझु मामूली न पर ग़ैर मामूली कम थियल हूंदा आहिनि। यानी ज़िंदगी चइबो उन खे आहे जंहिंमें तव्हां मामूल खां मथे जेकॾहिं कमु कयो था त उहा वाक़ई उहा इंसाननि वारी ज़िंदगी गुज़ारिजे थी ऐं उन ज़िंदगी खे यादि बि रखियो वञे थो, तारीख़ में दिलनि में उन ज़िंदगी खे यादि रखियो वेंदो आहे। ऐं उहा ई ज़िंदगी आहे, इन ज़िंदगी जे लाइ असांखे ठाहे बणाए ऐं मोकिलियो वियो आहे कुदरत ऐं फितरत जे तरफ़ां। इंडस रोमा असांजो प्रोग्राम हफ़्ते जा 2 ॾिहाड़ा छंछर ऐं आचर ॾींहुं अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। उन प्रोग्राम जे अंदरि यानी छंछर ॾींहुं अवां सां जेका मुलाक़ात थींदी आहे उहा शाम जे पहर में थींदी आहे। शाम जो पहर 4 वॻे खां 6 वॻे ताईं कल्ह तव्हां सां मुलाक़ात थी ऐं कल्ह के प्रोग्राम में अवां सां इहो वाइदो कयो त सुभाणे वारे प्रोग्राम में अवां सां जॾहिं मिलबो त कंहिं महिमान सां ज़रूरु मुलाक़ात कराइबी ऐं इहो सिलसिलो मुसलसल असांजो जारी आहे। केतिरनि ई हफ़्तनि खां केतिरियूं शख़्सियतूं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा थींदी आहे। उहो इंटरव्यू जो सिलसिलो आहे ऐं उहो इंटरव्यू जेको हूंदो आहे असांजो उहो हिकिड़ी कचहरी जे सूरत में हूंदो आहे। उहा कचहरी जेका हर ॿुधंदड़ मंझंदि जे पहर में इलाही में वेही, तन्हाई में वेही, मोकल जो ॾिहाड़ो उन में उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी सघे, उन्हनि मां कुझु सिखी सघे ऐं इंजॉय बि करे सघे। असांजे अॼोके प्रोग्राम में बि असांजो हिकिड़ो महिमान असां सां गॾु आहे। उन महिमान सां ॻाल्हि ॿोल थींदी। उन महिमान जो तारीफ़ जेको आहे उहो अव्हां खे कराईंदुसि। सभिनी ज़िंदगी जेका आहे उहा तमामु वॾी आहे ऐं उन वॾी ज़िंदगी जे अंदरि तव्हां सां जदोजहद हर कोई पंहिंजे तौर ते करे थो। केतिरा माण्हू उन जदोजहद खे ॾेखारण जे पोयां हूंदा आहिनि ऐं कोशिशि हर कुदरतनि फितरतनि तव्हां ई असांखे अहिड़ी फितरत मिलंदी आहे जो असां कोशिशि कंदा आहियूं त असांजो जेको कमु आहे उन कम खे घणे खां घणी जेका आहे उहा शोहरत मिले, उन कम खे उहो ज़ाहिर थिए, एतिरो ज़ाहिर थिए जो उन जो फीडबैक जेको आहे उहो ॿुधण में अचे, ॾिसण में अचे ऐं बाक़ाइदा ॾिसण में अचे। पर कुझु शख़्सियतूं, कुझु माण्हू ऐं कुझु तबियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उन ते कमु कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं उन पंहिंजे कम में तमामु घणो उहे अॻिते बि निकिरी वेंदा आहिनि। इतफ़ाक़ हूंदो आहे केतिरा माण्हू जेके आहिनि उन्हनि में उन कम जे दौरान जेके आहिनि पंहिंजो कमु मुकमिल तौर ते सर अंजाम ॾेई सघंदा आहिनि ऐं रहिजी वेंदा आहिनि पोइ ते। पर ट्राई अगेन ट्राई वारी ॻाल्हि जेका आहे, यानी वरी वरी कोशिशि करियो वारी ॻाल्हि जेका आहे उहा हर वक़्तु जेका आहे तव्हां असांजे साम्हूं अचे थी ऐं उहा लागू आहे त असां उन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे वरी बि कोशिशूं कंदा। अॼु जंहिं शख़्सियत सां अवांजी मुलाक़ात थींदुसि, जंहिं शख़्सियत सां अॼोके ॾिहाड़े ते कचहरी कंदासीं, उहा शख़्सियत कुझु इन क़िस्म जी जंहिं अदब जे मैदान में बि कमु कयो, तालीम जे मैदान में बि कमु कयो ऐं उनखां अलावा बि हुन यानी इन ई हद ताईं जो हुन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि मज़दूरियूं बि कयूं दिहाड़ी जे हवाले सां। उन शख़्स पंहिंजी कोशिशि करे पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे असांजे हिन तबक़ाती समाज जे अंदरि
पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो मक़ाम जंहिं मक़ते तव्हां बिल्कुलु ज़ीरो खां नथा पहुची सघूं ऐं ॾाढो ॾुखियो पहुचणु थिए थो उन ताईं उहो माण्हू पहुतो ऐं उन माण्हूअ अदब में बि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं पर हुनजो जेको कमु करण जो तरीक़ो हूंदो आहे उहो इहो ई हूंदो आहे त उहो ख़ामोशी सां कमु कंदो रहंदो आहे लिखंदो आहे त ख़ामोशी सां लिखंदो रहंदो आहे ऐं छपियो तमामु घणो न पर हुनजो कमु जेको आहे उहो एतिरो आहे जो हुनजा जेके आहिनि से किताब तयार आहिनि ऐं पढ़ियो पंहिंजे तौर ते हुन एतिरो जो उनजे पढ़ण जो जेकॾहिं हाल वाल पुछिजे थो उनखां ऐं उन सां कचहरी कजे थी त मालूम थिए थो त उहो केतिरो पढ़ियो असांजे स्टूडियो में असां सां अॼु गॾु आहे सिंधी ॿोली जो कहाणीकार ऐं तालीमदान बि चई सघूं था उन जी शख़्सियत खे छो त तालीम जे शोबे सां उनजो बाक़ाइदा लाॻापो आहे यामीन बलोच साहिबु असां सां गॾु आहे जो कि हिन प्रोग्राम में यामीन तव्हांखे भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी कीअं आहे यामीन बिल्कुलु ठीकु आहियो कीअं पई गुज़रे बहितर पई गुज़रे सामिन सां तव्हांजो जेको तारुफ़ मां रखियो उहो मुंहिंजे ख़्याल में त रहियो मुंहिंजे हिसाब सां छो त जेतिरे ताईं मां ॾिसंदो रहियो आहियां त तव्हां ख़ामोशीअ में हिकिड़ो पंहिंजो कमु जेको आहे उहो सर अंजाम ॾींदा रहिया आहियो जेकॾहिं तालीमदान जे हिसाब सां ॾिसां त तॾहिं बि तव्हांजो कमु जेको आहे उहो ख़ामोशीअ सां तव्हां सर अंजाम ॾींदा रहियो उन में कामयाबी जेका आहे उहा मिली आहे तव्हांखे ऐं अदब जे हवाले सां जेकॾहिं तव्हां कहाणी लिखंदा रहिया आहियो ख़ासि तौर ते कहाणीकार आहियो तव्हां कहाणी जे हिसाब सां नसर नवीस आहियो मुकमिल तौर ते ॿियूं शयूं बि तव्हां लिखियूं ऐं किताबनि जा महाग बि लिखिया पर कहाणी जे हवाले सां तव्हांजी सुञाणप जेका आहे अदब में ख़ासि तौर ते शुराती आहे त मां सम्झां थो त ठीकु थो वञा मां इन ई पासे ॾे बिल्कुलु तव्हां इन पासे ॾे ठीकु वञो था ऐं तव्हां जेको ज़िक्र कयो त जेकॾहिं असां ॾिसूं त नेचर जेका फितरत आहे उहो उन में बि ॾाढो ठहिराव आहे उहो जेको बि पंहिंजो कमु करे थी ऐं उन में को उहो पंहिंजी पब्लिसिटी या तबलीग वग़ैरह नथी करे एतिरी ऐं असुल में जेको माण्हू जो कमु आहे उहा ई हुनजी सुञाणप थिए थी ऐं कमु ई पाण ॻाल्हाईंदो आहे बाक़ी हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि फितरतनि जेके दोलगीचीअ में विझी ऐं थोरे कम खे वॾे मशहूरी जे कढ हूंदा आहिनि असुल में उहा घड़ी खनि जे लाइ मशहूरी हूंदी आहे ऐं जेको दौर बि वरी इन क़िस्म जो जेको कमर्शियल जो दौर अॼुकल्ह जेको आहे न एडवर्टाइज़मेंट ऐं कमर्शलाइज़ेशन ग्लैमर इहे घणियूं शयूं अची वियूं आहिनि जिन में छा आहे जो उहा हक़ीक़त जेका आहे उहा पस मंज़र में हली वञे थी पर जेकॾहिं को माण्हू जीनियस आहे ऐं जेको पंहिंजे कम सां सचो आहे त उहो उन वटि एतिरो टाइम ई कोन्हे जो हू पब्लिसिटी या ॿियनि शयुनि जे करे लॻे ऐं हुनखे वधि में वधि जेका अंदरि में उणतण हूंदी आहे त मां जेको कमु कयो आहे सो अञा थोरो आहे मूंखे अञा वधीक कमु करिणो आहे ऐं हू न सिर्फ़ु पंहिंजे लाइ थो कमु करे पर हुनजे अंदरि ख़्यालु आहे हिकिड़ो तसवर आहे इंसान ज़ात जी ख़िदमत जे लाइ माण्हुनि खे अवेयर करण जे लाइ ऐं ज़िंदगी जो बुनियादी जेको मक़सदु बि इहो आहे त तव्हां ही जेका फितरत जी तरफ़ां असांखे ज़िंदगी अता थियल आहे त उनखे असीं रायगान न कयूं उन मां अहिड़ो कमु वठूं उनखे अहिड़े नमूने गुज़ारियूं जो उहा ज़िंदगी ॿियनि जी बि कमु अचे ऐं ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल बि बणिजी वञे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त इहा वाक़ई हक़ीक़त तव्हांजी ॻाल्हि खे मां वरी अहिड़े नमूने सां एक्सप्लेन कंदुसि त इंसान जॾहिं कमु कंदो रहे थो त पंहिंजे कम जे मुतालिक़ हुनखे हुजणु घुरिजे त मां कमु कहिड़ो कयां पियो ऐं हर कमु जेको बि कमु करे थो जंहिं बि फील्ड में जेको माण्हू कमु करे थो त उहो कमु जॾहिं वाक़ई उन ई नहज ते पहुचे थो उन ई जॻह ते पहुचे थो जिते उनखे पहुचणु घुरिजे त पंहिंजो पाण ई उहो उनखे मञता ॾींदो पंहिंजो पाण ई उहो उनखे उहो नालो ॾींदो पंहिंजो पाण ई उहो उनखे घणो मथे खणी इहा शायदि तमामु घणाईअ खे ख़बर नाहे जो उहे इन ई पंहिंजे कम खे घणो अॻिते आणण जे लाइ घणा सहारा ॻोल्हींदा आहिनि ऐं त जीअं असांजो जेको थोरो घणो कमु आहे उहो आवेज़ा थिए हालांकि दुनिया जा वॾा माण्हू जेके बि ॾिसो जिन बि वॾनि माण्हुनि कमु कयो आहे पंहिंजो को दौर त अहिड़ो हुयो जेके दौर पुराणा एंशंट दौर जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जिन कमु कयो त उन्हनि माण्हुनि खे बि असां ॾिठोसीं त उन्हनि जो कमु अॼोके दौर में केतिरो क्लासिक सम्झो वञे थो छो सम्झो वञे थो उन ई दौर में त का बि मीडिया कोन हुई कंहिं क़िस्म जो ज़रियो कोन हो पर हुननि वटि इहा हुई त हू पंहिंजे कम सां सचा हुआ पर अॼोके दौर में कम सां सचाई जी बि ज़रूरत हुजणु ज़रूरी आहे पर उन सां गॾु इहो बि आहे त तव्हांखे इहा बि अवेयरनेस हुजणु घुरिजे त तव्हां जेको कमु कयो था जॾहिं तव्हां कम जे नहज ते पहुच उन जी जॻह ते पहुचंदो ऐं जेतिरो कमु तव्हां खां घुर्ज करे थो उन ई जॻह ते तव्हां जॾहिं पहुचंदो त ऑटोमेटिकली तव्हांखे उहा मञता मिलंदी तव्हांखे उहा सुञाणप मिली वेंदी जंहिंजे तव्हां पोयां हिकिड़ी शयूं इंसान जे ज़हन में हूंदियूं आहिनि हिकिड़ी हूंदी आहे ख़िदमत ॿी हूंदी आहे मशहूरी
जेके जे दिमाग़ में या दिलि में या उनजे अंदर में इहा शइ हूंदी आहे त मां ख़िदमत कयां त हू पोइ मशहूरी या एडवर्टाइज़मेंट या इन जे कट न लॻंदा आहिनि। बिल्कुलु उनखां परे हूंदा उनखां हू परे हूंदा आहिनि। हुननि जो कमु इहो हूंदो आहे त मां इंसान ज़ान जी ख़िदमत कयां। हुननि वटि तसवर जेको आहे लाइफ जो या ज़िंदगी जो इहो हूंदो आहे त मां कमु कयां ऐं उहो कमु मुंहिंजो माण्हुनि जे ज़िंदगीअ में सफलता पैदा करे ऐं उनजी ज़िंदगी में सहज या आसानी पैदा करे। हुननि खे इहा शइ न हूंदी आहे। वरी हिकिड़ा माण्हू सिर्फ़ु इन लाइ कमु कंदा आहिनि त मां जो नालो मशहूरु थिए, माण्हू मूंखे सुञाणनि, ऐं हू पंहिंजे नाले जी पज़ीराईअ लाइ या पंहिंजे नाले जी मशहूरीअ लाइ हू कंदा आहिनि। पर न, हिकिड़नि माण्हुनि वटि वरी इहो हूंदो आहे त नालो मशहूरु थिए या न थिए उहा त बि, पर मुंहिंजो जेको मक़सदु आहे माण्हुनि जी ख़िदमत, माण्हुनि खे ॼाण ॾियणु, माण्हुनि जी ज़िंदगीअ में सफलता पैदा करणु, मूंखे उन तरफ़ ध्यानु ॾियणो आहे। इहा जेका कमिटमेंट आहे, इहा कमिटमेंट आहे ऐं हर माण्हू वटि इहा कमिटमेंट घटि हूंदी आहे। ऐं के माण्हू हूंदा आहिनि जेके इन तसवर खे या इन ख़्याल खे साण खणी ऐं पंहिंजे कम खे अॻिते वधाईंदा रहंदा आहिनि। सो सभ खां पहिरियों जेका शइ आहे उहा इंसान जी ख़िदमत करणु आहे। उहा तव्हां कहिड़े बि शोबे में करे सघो था। ज़रूरी न आहे त तव्हां तालीम जे शोबे में कयो, तव्हां तिब जे शोबे में बि करे सघो था, तव्हां आर्किटेक्ट जे शोबे में बि करे सघो था, तव्हां अदब जे शोबे में बि करे सघो था। त यानी इंसान घणनि शयुनि जी ज़रूरत आहे हिन ज़िंदगीअ खे, हा, हर जॻह ते मुख़्तलिफ़। यानी हिकिड़ो जेको वाढो आहे उहो बि हिकिड़ो इंसान जी ख़िदमत करे थो, हिकिड़ो जेको राज़ो आहे उहो बि इंसान जी ख़िदमत करे थो। यानी इहे अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे कम सां इंसान जी ज़िंदगीअ में सहज पैदा थिए थी, आसानी पैदा थिए थी, सुख पैदा थिए थो। ऐं इहो इंसान आहे जेको ॿिए इंसान जे सुख ऐं सहूलियत जे लाइ कमु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी उन लाइ वक़ुफ़ करे। जमीन अवां सां कचहरी जेका आहे उहा जारी आहे, मुसलसल आहे, ऐं उन में असांजा सवेर जी ॻाल्हि कईसीं त स्वामीन जेके ॿुधनि पिया उहे ॼाणणु चाहींदा त यामीन बलोच जेको आहे उहो कहिड़े सन में किथे ॼाओ ऐं कीअं वॾो थियो, प्राइमरी तालीम उन कीअं हासिलु कई, ऐं उन खां बाद में वरी हिन वक़्तु जेको यामीन बलोच हिकिड़ो शख़्सियत आहे तालीमदान तौरु या कहाणीकार तौरु, उहा वरी कॾहिं खां पैदा थी? थोरो पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र जे मुतालिक़ कंदो। मूंखे सही त पंहिंजे ॼमण जी तारीख़ ख़बर न आहे, बाक़ी स्कूलनि में उस्तादनि जेका लिखी आहे उहा 18 दिसंबर 1965 आहे। मां पंहिंजी प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ आकिल में पूरी कई ऐं 6, 7, 8 क्लास ताईं बि उते जे एपी क्लास में पढ़ियमि। पोइ वरी आकिल में ॻोठ जनम बि उते ई, बिल्कुलु जनम बि आकिल में ई थियो। ऐं पोइ वरी 9 ऐं 10 जमायत पायलट स्कूल लारकाणे में पढ़ियमि। ऐं हिते मूंखे जेके उस्ताद मिलिया पायलट स्कूल में, ऐं ख़ासि तौर ते साईं मोहम्मद आलम बोज़दार साहिबु, जंहिं ईअं सम्झो त मूंखे पॉलिश कयो ऐं मूंखे पढ़ण जो ॾांहुं सेखारियो। ॿिया बि सभई उस्ताद मोहतरम हुया, ख़ासि तौर ते साईं मोहम्मद आलम बोज़दार साहिबु मुंहिंजी राइटिंग ते या मुंहिंजे ॿियनि शयुनि ते घणो ध्यानु ॾिनो। को अहिड़ो उस्ताद अहिड़ी शख़्सियत हूंदी आहे जो माण्हू पाण बि मुतासिर थींदो आहे ऐं उहे बि मुतवजा हूंदा आहिनि उन जी शागिर्द। ऐं इहो मुंहिंजी यानी जेको तइलीमी सफ़र हुयो उन में को अहिड़ी पहिरीं शख़्सियत हुई जिन मुंहिंजे ख़ामियुनि खे पॉइंट आउट ज़ाहिर मूंखे ॿुधायूं त तुंहिंजी में लिखण में ही ख़ामियूं आहिनि ऐं पोइ मां दुरुस्त बि कयूं। उनखां पोइ डिग्री कॉलेज लारकाणे में इंटर पढ़ियमि 1985। मैट्रिक कहिड़े साल में पायलट हाई स्कूल में? 1983 में। 1983 में मैट्रिक कयमि, 85 में इंटर कयमि डिग्री कॉलेज लारकाणे मां। पोइ ग्रेजुएशन शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां कयमि ऐं सिंधीअ में MA कयमि, उहा बि शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में फर्स्ट क्लास में। मास्टर्स कई। वरी 1993-94 में B.Ed पढ़ियमि, B.Ed पास कयमि, जंहिंमें मुंहिंजी यूनिवर्सिटी में 2nd पोजीशन आई। अच्छा, B.Ed में यूनिवर्सिटी में 2nd पोजीशन आई। शिकारपुर लारकाणा सखर में तक़रीबन 1900 समथिंग उस्ताद हुया, उन्हनि में मुंहिंजी 2nd पोजीशन आई। ऐं पोइ वरी MA अंग्रेजी में बि कयमि ऐं 88 में मूंखे नौकरी मिली। पर जेको तइलीमी सफ़र रहियो उहो मां तव्हांखां साल पुछंदो वेंदुसि। ग्रेजुएशन कई, उनखां पोइ MA कई। ग्रेजुएशन कहिड़े साल में कई ऐं फर्स्ट MA जेका तव्हां कई आहे उहा में कई आहे? ग्रेजुएशन मां 87 में 88 में कई ऐं MA जेका पहिरीं कई सिंधी में उहा 1991 में कई। सिंधी अदब में 91 में कई। उनमें पोजीशन होल्डर रहिया? उनमें फर्स्ट क्लास आयो। फर्स्ट क्लास आयो उनमें। ऐं उनखां पोइ वरी तव्हांजी B.Ed आहे? B.Ed कयमि मां। B.Ed में तव्हां पोजीशन होल्डर आहियो? B.Ed में मुंहिंजी यूनिवर्सिटी में 2nd पोजीशन आई
ऐं उस्तादनि तमामु घणो साराहियो। बीएड कहिड़े साल में कई आहे? 1993-94 में। अच्छा, उन खां बाद में वरी तव्हां एमए कई आहे? बीएड खां अॻु में या बीएड खां बाद में एमए वरी डबल एमए जेका बीए में तव्हां इंग्लिश में कई? उहा बीएड खां पोइ कई। बीएड खां पोइ कई? हा, मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां अंग्रेजीअ में बि एमए कयां। अच्छा। ऐं छो त अंग्रेजी किताब पढ़ंदो रहंदो हुयुसि त मुंहिंजी दिलि चवंदी त मूंखे इहा डिग्री बि हुजे। उन में तव्हां कीअं रहियो तव्हांजो क्लास? मुंहिंजो सेकेंड क्लास आयो। सेकेंड क्लास? हा, छो त घटि माण्हुनि खे फर्स्ट क्लास ॾींदा आहिनि एमए अंग्रेजी में। एमए अंग्रेजी वरी थोरो टफ थी थो वञे, ॿोली जे हवाले सां लिटरेचर हुनजो जेको आहे सॼो। इन जे विच में अव्हांखे जेका आहे उहा नौकिरी बि मिली आहे ऐं उहा नौकिरी एज़ अ प्राइमरी टीचर तव्हांखे मिली। हा, उहा नौकिरी अव्हां ॿुधाए वियो त 88 में शायदि तव्हांखे मिली आहे। इतफ़ाक़ ईअं थियो जो मां उन दौर में दवाउनि जी कंपनी में कमु कंदो हुउसि एज़ अ सेल्समैन। पोइ हिकिड़े ॾींहुं सिविल अस्पताल लाड़काणे जो रोड खां गुज़रां पियो त पलेट स्कूल जे गेट ते माण्हुनि जो हुजूम ॾिठमि। मुंहिंजो छा आहे अची उस्ताद जा इंटरव्यू आहिनि। मुंहिंजो यार मां बि दरख़्वास्त ॾिनी हुई, ॾिसां भला मुंहिंजो नालो आहे। पोइ ईअं इतफ़ाक़नि अंदरि वियुमि, ॾिठुमि त लिस्ट में मुंहिंजो नालो हुयो। ऐं 5 मिंट हुते बीठुमि। 5 मिंटनि खां पोइ मूंखे सॾु थियो अंदरि। पोइ वरी अंदरि वियुमि, हिसाब लिखिया बोर्ड ते, टाइम बि ॾिनो त हेतिरे टाइम में करे ॾेखारियो। पोइ कुझु वरी सिंधी में बि लिखारायूं। पोइ 10-15 मिंट जेको इंटरव्यू हलियो अंदरि लिखत में बि ज़बानी बि। पोइ इंटरव्यू ॾेई वरी मां सां कोई फारिग हलियो। हफ़्ते खां पोइ मूंखे वरी पंहिंजो ऑर्डर मिली वियो जो काज़ी अख्तर साहब जो दौर हो। ऐं उनमें तक़रीबन उस्ताद जेके बि अपॉइंट थिया असांजे वक़्त में कुल मेरिट ते थिया। केयरटेकर गवर्नमेंट ही जेका 88 में काज़ी अख्तर साहब हुयो। पहिरियों जेको पीपी हो बेनज़ीर भुट्टो साहिबा जो, उन खां अॻु में जेका केयरटेकर उन में काज़ी अख्तर साहब तॾहिं हुयो। पोइ उन में जीअं महिरबानी थियो त पोइ नौकिरी मूंखे मिली वई। नौकिरी मूंखे मिली वई त पोइ वरी ॼण मां वरी तइलीम में अञा वधीक दिलचस्पी वरिती। पर इन खां अॻु में जॾहिं आउं पढ़ंदो हुयुसि। हा, त तव्हांजो हिकिड़ो अमली कमु करण वारो जेको जॾहिं पढ़ंदो हुयुसि, छो त नंढो मां 7वीं जमात 8वीं जमात पढ़ां पियो त मुंहिंजो वालिद साहब फोत थी वियो। उन खां अॻु में बि आउं जॾहिं शऊर संभालियो त पंहिंजे घर में आउं गुरबत ॾिठमि। ऐं एतिरे ताईं जो यानी कॾहिं कॾहिं वेला वेला बि बुख ते वेठा हूंदा हुआसीं। मूंखे यादि आहे त जॾहिं आउं 9वीं जमात पढ़णु ईंदो हुउसि लाड़काणे त मुंहिंजी माउ ऐं पारूथी मानी पाणीअ में आली करे टांडनि ते सेके ऐं सुबुह जो मूंखे ॾींदी हुई त पुट ही खा इहा सुठी हूंदी आहे मानी। मूंखे अञा ताईं पंहिंजी माउ जा उहे लफ़्ज़ यादि आहिनि, छो त सुबुह जो कुझु हूंदो ई कोन हो जो मूंखे ॾे मां स्कूल वञा। पर इहो मुंहिंजी माउ ॾे क्रेडिट वञे थो त हू राति जो कुझु मानी बचाए रखंदी ऐं सुबुह जो मूंखे। हाणे ॾिसो इहो जेको दौरु आहे तव्हांजी लॻभॻि साॻी जनरेशन आहे। तव्हांजे ऐं असांजी उमिरि में थोरो फ़र्क़ु हूंदो, खणी मां तव्हां खां थोरो नंढो हूंदुसि, पर जनरेशन तक़रीबन साॻी आहे। उन साॻी जनरेशन में असां जॾहिं पंहिंजनि वॾनि खां इहे ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं इन क़िस्म जूं त असां कंहिं हद ताईं उन्हनि शयुनि खे मञींदा हुआसीं त वाकई ईअं थींदो हूंदो। ऐं कॾहिं कॾहिं फील थींदो हो त मे बि ईअं न हुजे। पर अॼोके दौर में जेका असां खां पोइ जी जेका नेक्स्ट जनरेशन आहे, उहा जनरेशन इन शइ खे बिल्कुलु मञण लाइ तयारु न आहे तक़रीबन। छा जो त इन पीरियड मां बि माण्हू गुज़री सघे थो। पर इन खां ॿुधायां त 7वीं जमात पढ़ां पियो, उन खां अॻु में बि अमां मूंखे छोला ठाहे ॾींदी ऐं ॿाहिरि खपाईंदो हुउसि। पोइ वरी गजरूं रंधे ॾींदी, वरी उहे घिटीअ में वेही खापाईंदो हुउसि। पर थोरो जॾहिं वरी वॾो थियुमि 7वीं जमात पढ़णु जो थियुमि त मां तगारी खाइणु शुरू कई। पोइ जॾहिं आउं वियुमि हुते कारीगरनि वटि त हू चवंदा तूं नंढो छोकिरो आहे ऐं वॾनि खे 10 रुपया ॾींदासीं ऐं तोखे 70 रुपया ॾींदासीं। जेकॾहिं मानी घर में खाए त पोइ 10 रुपया, जेकॾहिं मानी असां वटि खाईंदे त 70 रुपया। पोइ मां हुनखे चयो त घर सोचां पियो त घर मानी आहे ई कोन। पोइ हिते घणी मानी त मिले थी। मां चयो बाबा मूंखे तव्हां 70 रुपया ॾियो पर मानी मूंखे खारायो। पोइ हू मूंखे 70 रुपया ॾींदा हुआ मज़ूरी, ऐं कमु वरी हुननि खां बि घणो वठंदा हुआ। पोइ मानी बि ॾींदा हुआ। पोइ उतां उहो 7वीं जमात खां वठी तगारी खई, मज़ूरी बि कयूं, महिनत कयूं। पोइ जॾहिं आउं मैट्रिक पास कयुमि बसि अञा नतीजो बि न आयो त की मुंहिंजे चाचा साईं मूंखे पुराणी साइकिल ॾिनी जिते आउं ईंदो बि। पोइ जंहिं साइकिल जे पोयां आउं किताब रखी पायलट स्कूल पढ़णु ईंदो हुउसि त उन साइकिल जे पोयां कोडर रखी अचे लाड़काणे जे बंदर रोड ते फुटपाथ ते अची वेही रहंदो हुउसि मज़ूरनि जी पीढ़ी ते। पोइ वरी उतां थे मज़ूरी मिलंदी, पोइ हलियो वेंदो हुउसि मज़ूरी करणु शहर में। वरी पोइ शाम जो वरी पोइ वापसि ॻोठु मोटी वेंदो हुउसि। यानी इहे जेके वक़्तु हुयो उहो थोरो ॾुखियो हुयो, पर मां इंतिहाई सलीक़े सां इन शयुनि खे समूहे ऐं पाण खे संभाले अॻिते वधायो। इन जो ख़ासि सबबु इहो बि हो त असांजी जनरेशन में जीअं तव्हां सवेर ज़िक्र कयो त एॾी इमोशनलिटी न हुई जेका हिन अॼोके आहे।
त असांजे दौर में एॾी इमोशनैलिटी न हुई इन ई इमोशनैलिटीअ जो मुंहिंजे ख्याल में सबबु बि वॾो इहो आहे त ज़िंदगी जेका आहे उहा वधीक तेज़ थी वई आहे, डिजिटलाइज़ जीअं ज़िंदगी थी वई आहे, घणी इमोशनैलिटी घणी वधी वई आहे, टॉलरेंस घटिजी वियो आहे। हा हा, असांखे जेका बि असांजी तरबियत थी, यानी असां उहा असांजी अमड़ असांखे ईअं चयो त बाबा तव्हांखे पीउ कोन्हे को, हाणे उहो दुनिया में न आहे ऐं तव्हांखे पाण खे संभालणो आहे ऐं मूंखे का बि शिकायत तव्हांजी ॿाहिरां न मिले। पोइ रोज़ असीं निकिरंदा हुआसीं घरां त बि माउ जे पेरनि ते हथ रखी घरां निकिरंदा हुआसीं, वरी जॾहिं वापस हुआसीं स्कूल तां अचूं या कम तां अचूं या माउ जे पेरनि ते हथ रखंदा हुआसीं ऐं उहा असांखे हाल वाल वठंदी हुई त ऐं पोइ असांखे वरी ॿुधाईंदी त कीअं तव्हांखे वॾनि सां उथणो आहे। ऐं जेके दौर में इन्हनि शयुनि खे मिथ टाइप ॾिसो वेंदो आहे त इहे मिथ्स आहिनि जेके ॿुधायूं थियूं वञनि, पर इहे हक़ीक़तूं आहिनि। हिकिड़ो सामिन ब्रेक आहे, हिकिड़ो कमर्शियल ब्रेक वठंदासीं, कमर्शियल ब्रेक खां बाद में कंटिन्यू कयूं था पाण इन ॻाल्हि खे, असां सां गॾु रहो। तव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM 105 लाड़काणा। ॿीहर हाज़िर आहियूं सामिन इंडस अरोमा में। ॻाल्हियूं जेके आहिनि उहे यामीन बलोच साहिब सां जारी आहिनि ऐं उनजे ज़िंदगी जे सफ़र जे मुतलिक़ उन खां पुछूं पिया, उन जेके ज़िंदगीअ में महिनतूं कयूं आहिनि उन जे मुतलिक़ पाण ॿुधाए पियो त इहो पीरियड तव्हांजो जेको आहे नंढपण वारो, जंहिंखे टीनेज चई सघूं था पाण, छो त तव्हां 7वीं जमात जेको ॿुधाए था, 7वीं जमात खां वठी जेको आहे सो तव्हां अमली ज़िंदगी में आया हो बाक़ाइदा। इन में मूंखे हिकिड़ो फ़ाइदो इहो पियो त नंढी उमिरि में जॾहिं ज़िंदगीअ सां रूबरू थियुमि त मूं में कॉन्फिडेंस पैदा थियो ऐं उन कॉन्फिडेंस खे हिकिड़ो हौसलो ॾिनो ऐं पोइ मां ज़िंदगीअ में अॻिते वधण जी वधीक मूं में जुस्तजू पैदा थी ऐं मां कंहिं शइ ते डिपेंड करणु छॾे ॾिनो त हा डिपेंड करणु मां छॾे ॾिनो ऐं तवक़ो जेके आहिनि उहे न रखियूं न बिल्कुलु। मां चयो त सभु कुझु मूंखे पाण खे करिणो आहे, छो त पोइ ते मूंखे को आसरो ई न हुयो जंहिंजो मां आसरो कयां त मूंखे उहो माली मिल्कियत आहे पोइ ते वरसे में मिलंदी, या मूंखे को पीउ आहे या को ॿियो माण्हू आहे जेको मुंहिंजी सरपरस्ती कंदो, पोइ मां सभु कुझु पंहिंजो पाण ते भाड़णु शुरू कयो। हक़ीक़त इहा आहे त ज़िंदगी जा इहे ॾुखिया त करे थो, ॾुखे वक़्त मां गुज़री त अचे थो, पर केतिरो सेखारे वञनि था। हा तमामु घणो सेखारे वञनि था। पोइ उन मां ईअं शइ थियो जो ऐं जेके बि वॾा हुया पंहिंजे ख़ानदान जा, ख़ासि तौर ते मुंहिंजो चाचो उस्ताद साईं जान मोहम्मद बलोच साहिबु, पोइ कॾहिं कॾहिं किन मसइलनि ते मुंझंदो हुउसि त उन सां वञी कंसल्टेशन कंदो हुउसि। पोइ हू मूंखे तमामु बहितर पंहिंजी ज़िंदगी जे तजुर्बे जा निचोड़ ॿुधाईंदो ऐं उहे इन्हनि शयुनि खे ॻंढ ॾेई ऐं चवंदो हुउसि त इन्हनि खे मूंखे अॻिते वधणो आहे। हुन जो घणो फोकस हूंदो हो तालीम ते, त बाबा माण्हू जो नालो खयो मुंहिंजो बि उस्ताद रहियो आहे ऐं शायदि सामिन ताईं इहा आहे त यामीन बलोच साहिबु मुंहिंजो तमामु गहरो ऐं नंढपण जो दोस्त आहे सामिन, ऐं असां तक़रीबन हिकिड़े ई ॻोठ में नंढा थी वॾा थिया आहियूं, उमिरियुनि जो थोरो फ़र्क़ु ऐं क्लासनि जो थोरो फ़र्क़ु, ऐं जिन उस्तादनि तव्हांखे पढ़ायो उन्हनि असांखे पढ़ायो, शफ़ीक़ उस्ताद जान मोहम्मद, उस्ताद गुल मोहम्मद बलोच, इहे माण्हू इन्हनि माण्हुनि असांखे पढ़ायो ऐं इन्हनि खां असां सिखियासीं बुनियादी तौर ते इब्तिदा जेका वरिती जेका ज़िंदगीअ में कीअं हलणो आहे, छा करिणो आहे, ॾिसणो आहे। हुननि वटि सिर्फ़ु निसाबी इल्मु न हुयो, पर हू गैर निसाबी शयुनि जे मुतालिक़ बि असांखे घणो कुझु ॿुधाईंदा हुआ। जीअं हू पंहिंजे उस्तादनि जा एक्सपीरियंस, जीअं पंहिंजनि उस्तादनि जा तजुर्बा ॿुधाईंदा हुआ, या पंहिंजे उस्तादनि जा के अहिड़ा जिन में तमामु घणी माना हूंदी हुई ऐं उन्हनि उहे शयूं ॼण हुन सीना मां सीना असां ताईं मुंतक़िल थियूं ऐं उन्हनि मां असां वरी फ़ाइदो बि वरितोसीं। छो त सुठियूं शयूं ॿुधण लाइ पढ़ण लाइ त हर माण्हू जो ॾाढो पयूं आहिनि, पर उन्हनि मां इंस्पायरेशन वठी ऐं उन्हनि ते अमल करणु इहो ई असुल ज़िंदगी हूंदी आहे न। सभु माण्हू कहिड़ो वालदेन आहे या कहिड़ो उस्ताद आहे जिन कंहिंखे का नसीहत न कई हूंदी या सुठी ॻाल्हि न ॿुधाई हूंदी, पर असुल ॻाल्हि इहा हूंदी आहे त के माण्हू उन्हनि शयुनि खे अमल कंदा आहिनि, के माण्हू उन्हनि शयुनि ते अमल न कंदा आहिनि। जेके माण्हू ज़हीन आहिनि, जेके मां पंहिंजे तजुर्बे में ॾिठा आहिनि, त उहे घणा ओबीडेंट बि आहिनि ऐं हर वक़्तु उन्हनि खे इहा शइ हूंदी आहे त असांखे ॿिए वटां ॿिए जे तजुर्बे मां इल्म मां का अहिड़ी शइ मिले जेका असां पंहिंजी ज़िंदगीअ में अपनाए ऐं अञा कुझु अॻिते वधीक क़दम खणूं। कंहिं हवाले सां यामिन मां ईअं चवंदुसि त उहे माण्हू जेके रिस्पॉन्सिबल माण्हू आहिनि उहे कंहिं न कंहिं कंपोज़्ड माण्हू आहिनि। उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगीअ में हिकिड़ो आहे इन क़िस्म जो त छा करिणो आहे ऐं उन ते हिकिड़ी शइ ते उन ते स्कोप रखी ऐं उहे पंहिंजी ज़िंदगीअ में कमु कंदा रहनि था। ज़िंदगी त हीअ फितरत जी हिकिड़ी नेमत आहे न। हिकिड़नि माण्हुनि वटि ज़िंदगी जो तसवुरु खाइणु पीअणु निंड करणु अयाशी करणु
है न, इहा एनिमलिस्टिक अप्रोच आहे, यानी इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके इंसाननि में बि आहिनि त जानवरनि में बि आहिनि। जानवर बि गुज़ारे थो, जानवर बि गुज़ारे थो। अशरफुल मखलूकात इंसान छो? हा, अशरफुल मखलूकात इन करे आहे त हुनखे हिकु रीज़न या नेतर या फितरत जे तरफ़ां हुनखे हिकु शइ मिली, हिकु रीज़न, अक़ल, फ्रीडम ऑफ चॉइस, यानी हा आज़ादी। माना पहिरियों तव्हांखे अक़ुलु मिलियो, उनखां पोइ तव्हांखे आज़ादी मिली। तव्हांखे इहा ख़बर आहे त हीअ पेन आहे, हिन जो कहिड़ो कमु आहे, हीअ मेवो आहे, हीअ छुरी आहे, हीअ किताब आहे, हीअ भित आहे, हीअ वण आहे, मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट्स तव्हांजे ॾाढो आहिनि, तव्हांखे इन्हनि जी ख़बर बि आहे त हिन जो कहिड़ो कमु आहे। हाणे तव्हांजो अक़ुलु केतिरो मेच्योर आहे, तव्हां केतिरा मेच्योर आहियो पंहिंजी लाइफ में, जो तव्हां अक़ुल खे पंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ी शइ पैदा कयो जेका ॿियनि जे लाइ हिकिड़ो मिसाल बि पैदा थिए ऐं जंहिं मां ॿियनि खे हिकु फ़ाइदो बि मिले। त पर छा आहे जो असांखे आज़ादी जेको कुझु बि कयूं, पर अक्सर माण्हू हुनजे नतीजे खे न सोचींदा आहिनि, तंहिंजे करे को बि माण्हू कमु करे पर पहिरियों हुनजे नतीजे खे सोचे। नतीजा जेके आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में त तव्हां असां जॾहिं कंपोज़्ड लाइफ गुज़ारियूं था ऐं महिनत कयूं था त नतीजा यकीनन सुठा निकिरनि था, पर ईअं न आहे त हिकिड़ो दफ़ो फेल्यूअर जेकॾहिं थिए थो त उन खां पोइ वरी उनखे छॾे ॾिजे। ॾिसो, तव्हां वटि ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो वक़्तु, ॿियो एनर्जी। हाणे तव्हां वक़्तु ऐं पंहिंजी एनर्जी किथे था खपायो, किथे था इस्तेमालु कयो, कहिड़े कम में तव्हां इस्तेमालु कयो था, जे कम में इस्तेमालु कंदव उन कम जो तव्हांखे नतीजो मिलंदो। साॻे वक़्त में तव्हां हिकु किताब बि पढ़ी सघो था, साॻे वक़्त में तव्हां हिकु फिल्म बि ॾिसी सघो था, साॻे वक़्त में तव्हां कचहरी बि करे सघो था, साॻे वक़्त में तव्हां सैर तफ़रीह बि करे सघो था, इहो साॻे वक़्त में तव्हां दुकान बि हलाए सघो था। इहो डिपेंड तव्हां ते करे थो त तव्हां में केतिरी मेच्योरिटी आहे, त तव्हां पंहिंजो जेको वक़्तु आहे या उनखे कंज़्यूम कीअं था उनखे कंज़्यूम कयो, जेका तव्हांखे एनर्जी आहे उनखे कीअं था कंज़्यूम कयो। छा रिज़ल्ट ओरिएंटेड आहियो या जस्ट तव्हांखे टाइम पास करणो आहे, वक़्तु गुज़ारणो आहे, तफ़रीह हासिल करणी आहे। ऐं ईअं जंहिं माण्हू जी ज़िंदगी में को मक़सदु न हूंदो आहे उहो तफ़रीह ज़िंदगी गुज़ारींदो आहे, पर जंहिं माण्हू जी ज़िंदगी में मक़सदु हूंदो आहे त उन वटि तफ़रीह बि हूंदी आहे, छो त तफ़रीह बि ज़रूरी आहे ज़िंदगी जे लाइ, तफ़रीह बि हूंदी आहे, पर उनजी हैसियत सानवी हूंदी आहे। जेका मथां ई हैसियत हूंदी आहे उहा उन मक़सद जी हूंदी आहे, उहा कम जी हूंदी आहे, जेको हुनजे दिमाग़ में, हुनजे अंदर में या हुनजे तसवर में या हुनजी ज़िंदगी में जेको हर वक़्तु हुनखे बेचैन रखंदो आहे, त हुनखे सुकून न ईंदो जेसि ताईं हू उहो कमु नथो करे। असांखे इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियणु खपे त असीं हिन दुनिया में हिकु दफ़ो आया आहियूं, हीअ ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे, ॿीहर न मिलंदी। मतिलबु जीअं असांजो बचपन हो, हिकु दफ़ो मिलियो गुज़री वियो, जवानी हिकु दफ़ो मिली गुज़री वई, हीअ ज़िंदगी बि हिकु दफ़ो मिली गुज़री वेंदी। हाणे इहा डिपेंड करे थी असांजी मेच्योरिटी ते। हिकिड़ा ॾिसो न, माण्हू जिस्मानी मेच्योर त थी थो वञे, जिस्मानी तौर ते बालक थो थी वञे, बाबा हीअ 30 सालनि जो थियो, 40 सालनि जो थियो, पर जेका ज़हनी मेच्योरिटी आहे, जेका ज़हनी बलूगत आहे, उहा तालीम सां गॾु अचे थी, मुताले सां गॾु अचे थी, मुशाहिदे सां गॾु अचे थी। के माण्हू 50 साल जा थी वेंदा आहिनि, पर उन्हनि जी जेका ज़हनी सतह आहे उहा 10 सालनि जी हूंदी आहे। ऐं ईअं मां लाइफ में ॾिठो आहे, पर के नंढा ॿार 15-16 सालनि जा हूंदा आहिनि त उहे कॾहिं कॾहिं एॾियूं मेच्योर ॻाल्हियूं कंदा आहिनि जेको 60 साल जो को माण्हू थो ॻाल्हाए। कॾहिं कॾहिं त मुंहिंजे साम्हूं अहिड़ा तजुर्बा गुज़रिया आहिनि जो असां नंढी उमिरि जा जेके आहिनि से यंगस्टर, बिल्कुलु यंगस्टर ॾिसंदा आहियूं, उन्हनि मां ईअं महसूसु थींदो आहे त हीअ असांखां वधीक ज़हनी तौर ते मेच्योर आहे। त इहा मेच्योरिटी जेका आहे उहा तालीम सां अचे थी ऐं मुसलसल तव्हां जेको उन इहे तालीम जे उन रिश्ते सां ॻंढियल आहियो उन सां अचे थी। सभिनि ॻाल्हियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। वक़्तु थिए थो ख़बरुनि जो, ऐं ख़बरुनि जे वक़्फ़े ॾांहुं हलंदासीं ऐं उन खां हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक बि आहे। कमर्शियल ब्रेक ऐं ख़बरूं उन खां बाद में मोटी अचूं था। गॾु रहो असां सां। सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी, ऐं मौज भरियो महरान तव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। खयूं तो जो मिठा खाता बरकरे, ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो।
वेलकम बैक लिसनर्स हार्ट 105 लाड़काणो ऐं हार्ट 105 लाड़काणो जे लाइव स्टूडियो मां इंडसरोमा प्रोग्राम में ॿीहर भली कार सभिनी समातुनि खे चवंदासीं ऐं असां गॾु आहे कासिम खेर इंडसरोमा में ऐं मूंसां गॾु मुंहिंजो अॼोके हिन प्रोग्राम जो महिमान आहे यामीन बलूच सिंध जो ख़ूबसूरत कहाणीकार ऐं तालीमदान। यामीन, तालीम जे हवाले सां इहो तव्हां खां पुछिजे त मदी तौर ते आहे छाखे तव्हां असां तालीम सॾियूं था? तालीम जूं मुख़्तलिफ़ तालीमदाननि पंहिंजूं वसफ़ूं बयानु कयूं आहिनि ऐं मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो पेडागॉगी ऑफ ऑप्रेस्ड, जंहिंजो सिंध जे मशहूरु आहे मोहम्मद इब्राहिम जो तर्जुमो बि कयो आहे इल्म तदरीस मज़लूमनि लाइ। इहो ब्राज़ीलियन तालीमदान आहे पायलो फेरेरी, उनजो लिखियलु आहे। उन ॾाढी हिकु जामे ऐं बहितर ॻाल्हि कई त तालीम उहा आहे जेका फ़र्द में तनक़ीदी शऊर पैदा करे। हुनजो इहो चवणु आहे त ॿार न रुॻो पंहिंजे समाजी मसइलनि खां वाक़ुफ़ हुजे पर उन्हनि खे हल करण जी सलाहियत बि रखे। अहिड़ो शऊर ॿार खे उस्तादी ॾेई सघे थो ऐं उहो शऊर तख़लीक़ी सरगर्मियुनि जे ज़रिए ॿार में पैदा करे सघिजे थो। तालीम समाजी तब्दीलीअ जो हिकु अहम ज़रियो आहे। तालीम जो सिधो सो तालुक इंसानी सोच, अमल ऐं समाजी रवैयनि सां आहे। इंसानी रवैया फ़र्द जी सुञाणप बणजंदा आहिनि। सिकंदर आज़म जो चवणु आहे त मां पंहिंजे पीउ जो थोराइतो आहियां। अलेक्जेंडर द ग्रेट। सिकंदर आज़म जो चवणु आहे त मां पंहिंजे पीउ जो थोराइतो आहियां जो हुन मूंखे ॼणियो पालियो, पर मां उस्ताद जो वधीक थोराइतो आहियां त हुन मूंखे बहितर ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं सेखारियो तालीम ॾेई। त जेको ओवरऑल जेको तालीम जो तसवर जंहिंमें इंसान न रुॻो पंहिंजे वजूद खां वाक़ुफ़ थिए पर हुन सां गॾु रहंदड़ जेके ॿिया वजूद आहिनि, यानी जेके ॿिया माण्हू हुन सां गॾु रहनि था समाज में, उन्हनि जे बि ॾुखनि अहंजनि खां हू वाक़ुफ़ थिए। तालीम या इल्म जेको आहे, इल्म जी न क़दर थींदी आहे, इल्म जो न को मज़हब आहे, इल्म जो न को रंग रूप थींदो आहे। इल्म इन्हनि शयुनि खां मथां ई हैसियत रखे थो। फितरत में, नेचर में के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सरहदुनि में क़ैद नथियूं थी सघनि। इल्म बि ईअं आहे। उनजे करे इल्म खां सवाइ कंहिं बि समाज में तब्दीली मुमकिन ई नाहे। दुनिया जा तव्हां कहिड़े बि तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी तव्हां तारीख़ पढ़ंदो, फ्रांस में वञो, चाइना में वञो या इवन यूके में वञो, कहिड़नि बि दुनिया जे मुल्क में वञो, त तॾहिं आई आहे जॾहिं हू माण्हू तालीम याफ़्ता थिया आहिनि। जेसिताईं की को माशरो तालीम याफ़्ता न थींदो तेसिताईं उन माशरे में तरक़ी या तब्दीली मुमकिन नाहे। पढ़णु जेको आहे उहो दिमाग़ जी वर्ज़िश आहे। जीअं मुंहिंजे लाइ ज़रूरी हूंदी आहे जेतिरो माण्हू वर्ज़िश कंदो त जिस्म हुनजो सेहतमंद रहंदो, पर दिमाग़ खे सेहतमंद रखण लाइ उनखे बि वर्ज़िश जी ज़रूरत हूंदी आहे ऐं दिमाग़ जी वर्ज़िश आहे पढ़णु दिमाग़ जी वर्ज़िश आहे। किताब हिकु ख्वाब आहे जेको तव्हांजे हथ में आहे। माण्हू फितरी ऐं समाजी माहौल जी पैदावार आहे। हिकिड़ी फितरत असांखे जॾहिं थी, अंग्रेजी में चवंदा आहिनि त मैन इज़ द कॉम्बिनेशन ऑफ हेरिडिटी एंड एनवायरमेंट। माना हिकिड़ी शइ आहे जेका तव्हां इनहेरिट कयो था पंहिंजे पेरेंट्स खां थ्रू द ब्लड, ऐं ॿी आहे जेका इन्वायरमेंट आहे जेको तव्हां ते असर थिए थो, विरसे में बि तव्हांखे मिले थी। त हाणे इन्वायरमेंट जेको आहे, जेको माहौल आहे, इन्वायरमेंट चवंदा आहिनि बिगिन्स फ्रॉम द लैप ऑफ मदर, माना माउ जे हंज खां माहौल जी शुरूआत थिए थी। पर असां वटि जीअं त एंटी नॉलेज सोसाइटी आहे, असां एंटी नॉलेज सोसाइटी में रहूं था। माण्हू पढ़ियल गढ़ियल घटि आहिनि। 48% असांजी जेका आबादी आहे उहा अणपढ़ियल माण्हुनि जी आहे। 52% जेके माण्हू पढ़ियल आहिनि उन्हनि वटि बि पेपर डिग्री आहे, उन्हनि वटि क़ाबिलियत न आहे जेका हू डिग्री रखनि था। बेसिकली तालीम याफ़्ता जंहिं माण्हू खे चइजे थो उहे आहिनि ई कोन, माण्हुनि खे इहा ख़बर न आहे, उहा ख़बर न आहे। हालांकि जेका तालीम जी शुरूआत थिए थी उहो जॾहिं ॿार, हिकिड़ो हूंदो आहे प्री निटल पीरियड, ॿियो हूंदो आहे पोस्ट निटल पीरियड। प्री निटल पीरियड उहो आहे जॾहिं ॿार माउ जे पेट में आहे। हाणे जॾहिं ॿार माउ जे पेट में आहे त जेका बि माउ जी कैफ़ियत आहे, ख़ुशगवार आहे, उनखे माहौल सुठो मिलियल आहे, ख़ासि खुराक उनखे सुठी मिलियल आहे, त उहो ॿार ते बि असर पए थो ऐं उहो ॿार ज़हनी तौर ते बहितर थिए थो। ऐं उनखां पोइ ॿियो हूंदो आहे पोस्ट निटल पीरियड। पोस्ट निटल पीरियड माना ॼमण खां पोइ वारो दौरु,
जेको ॿार ॼमे थो उन जे दिमाग़ में फितरी तौर ते 1 मिलियंस न्यूरॉन्स थींदा आहिनि। हाणे उन्हनि 1 मिलियंस न्यूरॉन्स जो कमु इहो हूंदो आहे त हू ॿाहिरियां ख्याल, सोचूं, रवैया, आदतूं, जीअं मिटीअ में पाणी जज़ब थींदो आहे त ईअं ॿार जे दिमाग़ में उहे शयूं जज़ब थींदियूं वेंदियूं आहिनि। पोइ 1 साल, वरी 3 साल, वरी 5 साल, वरी 9 सालनि ते जॾहिं ॿार जी अची वेंदी आहे त जीअं को लिफ़ाफ़ो बंदि थी वेंदो आहे, स्टैम्प थी वञे, तीअं उहो जेको एसिमिलिएशन जो अमल आहे या जेको जज़ब थियण जो जेको अमल आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे। इन उमिरि में हू ॿार मुकमिल हिकु शख़्स बणिजी वेंदो आहे। पर असां अलिमो इहो आहे त असां वटि तालीम जे न जे करे 9 सालनि जी उमिरि ताईं ॿार खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे ऐं वालिदेन खे ख़बर ई न हूंदी आहे त ॿार खे कीअं पालिजे, उनजी तरबियत कीअं कजे। वालिदेन पाण में उनजा ॾाढो झेड़ा बि कंदा, रड़ियूं बि कंदा, यानी हिकिड़ी फाउल लैंग्वेज बि इस्तेमालु कंदा। इहो हुननि खे ज़हन में न हूंदो आहे त हीउ जेको कुझु असीं कयूं था, जेको असांजा रवैया आहिनि, इहे ॿार जी शख़्सियत ते केतिरो असर विझंदा। पोस्टनेटल पीरियड जेको तव्हां ॿुधायो था, ॾाढियूं कम जूं शयूं आहिनि, इन्हनि खे पाण कंटिन्यू कयूं था। हिकिड़ो ब्रेक आहे, ब्रेक वठंदासीं। 7 ॿीहर हाज़िर आहियूं इंडस्ट्री रोमा में ऐं जामिन बलोच साहिब असां सां गॾु आहे ऐं तालीमदान आहे। जीअं त बलोच साहिब उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जेका आहे तालीम जे हवाले सां हले पई, ॻाल्हि पे कईसीं त तालीम छा आहे। जेको सुवाल हो उन मां मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन जूं शाखूं आहिनि जिन ते ॻाल्हि पे हली। त यानी पोस्टनेटल पीरियड जी ॻाल्हि पे कई त 9 सालनि जो पीरियड जेको आहे, 9 सालनि जे पीरियड ताईं हिकिड़ी शख़्सियत ठही अचे थी ॿार जी, ऐं असां वटि उन ते ध्यानु नथो ॾिनो वञे। जेकॾहिं उनखे कंटिन्यू कंदो। हा, मां ज़िक्र पियो कयो त जेको 9 सालनि ताईं ॿार अचे थो त उहो मुकमिल हिकु शख़्स बणिजी वञे थो। पर असां वटि जेको आम तौर ते जेके वालिदेन आहिनि उन्हनि खे जीअं त तालीम घटि आहे, अक्सर वालिदेन वटि उनखे इहा ख़बर न आहे। जेके तालीम याफ़्ता आहिनि उन्हनि खे बि इन शइ जी घटि ख़बर हूंदी। त 9 सालनि ताईं उहो ॿारु मुकमिल शख़्स थी वञे थो ऐं पोइ जीअं का मुखड़ी टिड़े गुल थिए, ख़ुशबू पंहिंजे ॿाहिरि कढे, पोइ उन ॿार पहिरें साल खां वठी 9 सालनि ताईं घर में या स्कूल में या पंहिंजे माहौल में जेके जेके शयूं हासिल कयूं आहिनि हू उनखे पोइ वापसि कंदो आहे। पोइ कॾहिं कॾहिं वालिदेन ॿार रवैया ख़ुशि न हूंदा आहिनि त हीउ सही नमूने सां ओबीडेंट न आहे, चवणु नथो वठे। अच्छा, 9 सालनि जी पीरियड ताईं जेका हुनजी शख़्सियत ठही आहे, उन में हुन जेको कुझु इन 9 सालनि जे अरसे में गेन कयो आहे जहिड़े नमूने सां, हा, उन जो रिफ्लेक्ट नज़र ईंदो आहे असांखे। उनजो रिफ्लेक्ट नज़र ईंदो आहे। पोइ जेके ॿार सुठे माहौल में परवरिश पाईंदा आहिनि, उनखे सही तालीम मिलंदी आहे त उन्हनि जो त सोशल बिहेवियर, जेको समाजी रवैयो आहे, उहो ॾाढो बहितर हूंदो आहे। पर किन ॿारनि ज़रूरी न आहे त सभु ॿार हिकु जहिड़ा हुजनि, छो त सभु ॿार मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, उन्हनि जी तरबियत बि मुख़्तलिफ़ नमूने सां करणु खपे। ऐं एतिरी जेको मिज़ाज आहे या उनजी जेका सलाहियत फितरत उनखे ॾिए थी, उनजे मुतालिक़ उनखे तरबियत ॾियणु खपे। पोइ उहा जेके ख़ुशबू ज़ाहिर कंदो आहे, जेके असां सवली सिंधी में खणी अचूं, जीअं मुखड़ी टिड़ी गुल थिए ऐं गुल मां पोइ ख़ुशबू निकिरे, ईअं 9 सालनि खां पोइ ॿार उहा शइ वापसि करणु शुरू कंदो आहे। ऐं के वरी पंहिंजे ॿार जे रवैयनि मां ख़ुशि न हूंदा आहिनि या हुनजी कारकर्दगी मां ख़ुशि न हूंदा आहिनि, छाजे करे त ॿार जो रवैयो जेको आहे उहो एक्सेप्टेबल न हूंदो आहे सोसाइटी में। चवंदा आहिनि बाबा ही फाउल लैंग्वेज थो इस्तेमालु करे, चवणु नथो वठे, स्कूल जो कमु नथो करे, स्कूल में का एक्सपेक्टेड रिज़ल्ट असांखे नथो ॾे। पर हू इन शइ खे विसारे वेहंदा आहिनि त असां जेको जी परवरिश कईसीं 9 सालनि ताईं, जंहिं पीरियड में उनजी शख़्सियत ठहे पई, असां उनखे तेॾीमहिल छा ॾिनोसीं, उन वक़्तु असां उनखे छा ॾिनोसीं। उनजे करे हीउ जेको असां वटि किंडरगार्टन तालीम जो जेको सिलसिलो आहे, त इन में इहो आहे त 3 साल स्कूल में वेहे, त जीअं स्कूल में वेहे ऐं 9 सालनि ताईं हुनखे काफ़ी कुझु टाइम मिली वञे ऐं हुनजे दिमाग़ में बहितर खां बहितर ॻाल्हियूं अची वञनि ऐं हू जॾहिं वॾो थिए त हिकिड़ो बहितर ऐं कारामद शख़्स पैदा थिए। जे करे इहा तालीम जो जेको सिलसिलो आहे किंडरगार्टन वारो, जो 3 सालनि खां शुरू थिए थो, छो त 5 सालनि ते जेकॾहिं ॿार खे विहारींदासीं त ॿार वॾो थी वेंदो, बाक़ी 4 साल पोइ ते बचंदा। असांखे हिन ॿार जी तरबियत करण में तेसि ताईं 5 सालनि ताईं हुननि जी दिमाग़ में ॿियूं खोड़ सारियूं शयूं अची वेंदियूं ऐं 4 सालनि वारो पीरियड थोरो बचंदो। तंहिं करे बहितर आहे त 3 सालनि जो ॿार थिए त हुनखे तव्हां स्कूल में दाख़िल कयो। हिन वक़्तु जेको तालीम जो निज़ाम आहे उन में मुख़्तसरन असांखे तव्हां ॿुधाईंदो त कहिड़ा जदीद तालीम जा जेके आहिनि उहे मेथड्स आहिनि तालीम ॾियण जा। हाणे हिन वक़्तु जेको मॉडर्न टीचिंग मेथोडोलॉजी जेका पढ़ाई वञे थी, उन में कुझु शयूं आहिनि। जीअं त हिकिड़ो आहे त ॿार खे तव्हां क्रिएटिव ऐं इनोवेटिव बणायो,
यानी उन में तख़लीक़ी ऐं जिद्दत पसंदी हुजे, ईअं हू ॿार पंहिंजा जेके ओरिजिनल थॉट्स आहिनि उहे क्रिएट करे सघे, यानी हुन में तख़लीक़ी सलाहियत पैदा थिए। उनखे जेकॾहिं सवलो करे ऐं उहा ॻाल्हि कजे त माना जेको कुझु पढ़े थो त उहो जीअं जो तीअं उनजो रटो लॻायल न हुजे, न उन शइ खे सम्झे ऐं पोइ उनखे पंहिंजनि लफ़्ज़नि में एक्सप्लेन करे। हाणे त मतिलबु जेको प्रेज़ेंट मेथोलॉजी आहे टीचिंग जी, उनमें घणो जेको फोकस ॾिनो वञे थो इहो त तव्हां ॿार खे तख़लीक़ी सलाहियतूं ॿार में उजागर कयो त ॿार कंहिं शइ करण जे लाइक़ु बणिजे। मिसाल जे तव्हां हुनखे हिकिड़ी पिक्चर ॾेखारियो, बाबा हिन ते तव्हां स्टोरी ठाहे ॾियो, त हू ॿार पिक्चर खे ॾिसो, उन ते हू स्टोरी पंहिंजे लफ़्ज़नि में ठाहे वेंदो। यानी हिकिड़ी स्टोरी हूंदी, तव्हां 5 ॿारनि खे ॾींदो, 5 ई पंहिंजी लैंग्वेज में पंहिंजे आइडियाज़ मुताबिक़ उनखे मुख़्तलिफ़ नमूने सां बयानु कंदा। यानी जंहिं ॿार में तकलीफ़ हूंदी उन मुताबिक़ हू उन शइ जो इज़हार कंदो। त पहिरीं जेका शइ आहे त उहा आहे त ॿार खे तव्हां तख़लीक़ी ॿार में तव्हां तख़लीक़ी सलाहियतूं पैदा कयो। जेसि ताईं की उन में तख़लीक़ी सलाहियतूं पैदा नथियूं थियनि तेसि ताईं उहा तालीम हुनजे कम जी न आहे। हाणे उहो दौरु नाहे रहियो त तव्हां बोर्ड ते लिखंदा वञो ऐं ॿार उहो फेयरबुक ठाहे वरी उहो साॻियो यादि करे वरी साॻियो पेपर में लिखे, ईअं नाहे। ऐं उनखे तव्हां स्किल ॾियो, स्किल माना प्रैक्टिकल नॉलेज जो। हुनखे इहो न मज़मून न लिखायो A खां Z ताईं बाबा यादि करे लिखी छॾ, न, हुनखे मज़मून लिखण जो तरीक़ो सेखारियो। सही त हुनखे कहिड़ी बि टॉपिक मिले, कहिड़ी बि नई टॉपिक मिले, कहिड़ो उनवान मिले, हुन ते हू सोचे ऐं पंहिंजनि लफ़्ज़नि में का ॻाल्हि पेश करण जे हू क़ाबिल रहे। पहिरीं उन में शइ इहा हुजे। ॿियो त हू ॿार एनालिटिकल हुजे, माना हू जेको कुझु करे उनजो तज़ियो बि करे सघे, तज़ियो बि उन में करे सघे। ऐं टीं शइ जेका आहे जदीद जेका तालीम मेथोलॉजी उन में आहे त हू रिज़ोल्यूट हुजे, यानी हुन हू पुरअज़म बि कम ज़िंदगी में करणो आहे। ईअं सुस्ती या काहिली वग़ैरह जो हुन वटि को कंसेप्ट वग़ैरह न हुजे। जेकॾहिं इहे शयूं तव्हां ॿार में पैदा करे सघो था त उहो ॿार अॻिते हली समाज जे लाइ या पंहिंजे मुल्क जे लाइ तमामु घणो कारआमद थींदो। न सिर्फ़ु इहो पर हू ॿार इंक्यूज़ेटिव बि हुजे, यानी हुन वटि मालूमात या इल्म हासिल करण जी तलब हुजे त मां जेको इल्म हासिल कयो आहे इन खां वधीक अञा मां इल्म हासिल कयां, इन खां इल्म हासिल कयां, उन जी हुजे उनमें। ऐं उन खां सवाइ हू इम्फेटिक बि हुजे, यानी हू जेका बि शइ करे उहो माना खेज़ हुजे, माना गैर ज़रूरी या फज़ूल शयुनि खे हू पंहिंजे टच न करे। ऐं उन खां पोइ हू ग्लोबली अवेयर बि हुजे, न सिर्फ़ु जे स्कूल घर माहौल या पंहिंजे मुल्क जे हालतुनि खां वाक़ुफ़ु हुजे, पर हुनखे दुनिया में छा वहे वापरे थो, दुनिया में हिन वक़्तु कहिड़ा जदीद ट्रेंड आहिनि तालीम जे मैदान में ऐं तिब जे मैदान में या साइंस जे मैदान में या लिटरेचर जे मैदान में, त हू उन्हनि शयुनि खां बि घणो वाक़ुफ़ु हुजे। हाणे इहो जेको आहे इन में अॻिते वधंदा पिया वञूं, माना प्राइमरी खां अॻिते मथे जीअं अॻिते वञूं। उन खां पोइ वॾी जेका अहम शइ आहे उहा त हू इथिकल हुजे। जेसि ताईं की उन ॿार में या शागिर्द में इख़लाक़ न आहे, यानी इख़लाक़ी रवैया हुन में इंस्टिल थियल न आहिनि, तेसि ताईं हुन जेको कुझु हासिल कयो आहे उहो हुनजे एॾे कम जो न हूंदो। त हू ॿार इन्हनि शयुनि ते बि घणो हुजे। न सिर्फ़ु एतिरो पर हुनखे इहा बि ख़बर हुजे त ज़िंदगीअ में हेल्दी ऐं एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि, सेहतमंद सरगर्मियूं, ज़िंदगी में सेहतमंद सरगर्मियुनि जी चूंड करे ऐं जेके गैर सेहतमंद अमल आहिनि उन्हनि खां पाण खे रोके। हू चवंदा आहिनि त इल्मु बड़ी ताक़त है, चवंदा आहिनि इल्मु बड़ी ताक़त है। उहा कहिड़ी ताक़त आहे? उहा इहा ताक़त न आहे त तव्हां कंहिंखे फिज़िकली दसे छॾियो, पर उहा इहा ताक़त आहे त हू तव्हांखे तव्हांजा जेके बि एहसास जज़्बात आहिनि यानी जेके तव्हांखे ग़लति कमु करण लाइ वठी वञनि था उन्हनि खे रोकण में तव्हांजी इल्मु मदद कंदो। जेको बि तालीम याफ़्ता माण्हू हूंदो आहे त उन में सहप, टॉलरेंस ऐं पाण ते ज़ाब्तो तमामु घणो हूंदो आहे। त जेको माण्हू इल्मु हासिल कंदो त लाज़मी उनखे पाण ते कंट्रोल बि हूंदो, ऐं जंहिं माण्हू खे पाण ते कंट्रोल हूंदो आहे उहो ई माण्हू ज़िंदगी में कामयाबु थी वेंदो आहे। त इन खां पोइ अॼोको ॿार डिजिटली लिटरेट बि हुजे। अच्छा, छो त असीं डिजिटल वर्ल्ड में था रहूं न। हाणे जदीद जेको निसाब दुनिया जे एडवांस कंट्रीज़ में जेको जुड़े थो उन में पने जो तसवुरु ख़तम थींदो वञे थो, ख़तम थी वियो आहे। जीअं ऑफिसुनि में पने जो तसवुरु ख़तम थी वियो आहे त हू स्कूली निसाब में पने जो तसवुरु ख़तम थींदो वञे थो। उनजे करे त उहो ॿार डिजिटली लिटरेट बि हुजे। जेकॾहिं इहे सभु शयूं ॿार में पैदा थी वञनि थियूं तालीम हासिल करण जे दौरान, तार अॻिते हली पंहिंजे माशरे जो या पंहिंजे मुल्क जो निहायत ई कारआमद फ़र्ज़ सम्झी सघे थो। ऐं इहा ई तइलीम आहे। छो त बाक़ी जेकॾहिं को ॿार आहे जंहिं वटि पेपर डिग्री आहे त पेपर डिग्री हुनजे कम जी न आहे। छो त असीं ही जेको दौरु आहे ही प्रोफेशनलिज़म जो दौरु आहे। कंहिं बि हिकु शोबे में प्रोफेशनली इल्मु हासिल कयो, उन खां पोइ उन शोबे में कम्पीट कयो ऐं पोइ अॻिते उन में हिकिड़ी सुञाणप पैदा कयो। जेसि ताईं तव्हांजी सुञाणप न आहे कंहिं बि शोबे में
तेसि ताईं सम्झो तव्हांखे अञा वधीक महिनत करणी आहे, अञा वधीक महिनत करणी आहे। हाणे अव्हांजी ज़ाती ज़िंदगी जेका आहे उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी वई, तफ़सीली पाण ॻाल्हायोसीं पहिरें कलाक में, ऐं उन खां बाद में तालीम जे हवाले सां त अञा जेकॾहिं ॻाल्हाइजे त हिकिड़ो मुकमिल प्रोग्राम जेतिरो टाइम खपे तालीम जे हवाले सां, छो त उहे तमामु घणियूं एक्सप्लेनेबल आहिनि शयूं जिन खे एक्सप्लेन कजे, ऐं उहे वधीक बहितर आहे त उनखे एक्सप्लेन कजे, वक़्तु घुरिजे। ऐं कॾहिं अहिड़ो वक़्तु रखंदासीं वरी ॿिए दफ़े कॾहिं जॾहिं समूरो जो समूरो हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे तालीम जे हवाले सां कंदासीं। अदब जे जेकॾहिं कयूं तव्हांजी सुञाणप आहे अदब जे हवाले सां, लिखण में अव्हांजी सुञाणप जेका आहे उहा तव्हां नसर नवीस जनरली त आहियो, पर कहाणी जेका आहे अव्हांजी सुञाणप आहे। लिखण जो ख़्यालु तव्हांखे इहो कीअं पैदा थियो ऐं कॾहिं खां किथां इंस्पायरेशन मिली? थियो ईअं जो नंढपिण खां ई शायदि 6हीं या 7हीं जमात आउं पढ़ंदो हुयुसि त मूंखे किताबनि पढ़ण जो शौक़ु हुयो। पोइ उन वक़्तु घर में त अहिड़ो माहौल न हुयो, पोइ ॻोठ में हिकिड़ो हूंदो हुयो दो करीम अशगाद, उनखे आउं हथ में किताब ॾिसंदो हुउसि, ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं दिलि सट खाधी त हिन खां किताब पढ़ण लाइ वठां। पोइ पहिरियों ऐं दोस्तनि खां किताब उधारा वठी पढ़णु शुरू कया। सफ़ा बिल्कुलु इनिशियली हा इनिशियली, छो त उन पोज़ीशन में न हुउसि त किताब आउं ख़रीद करे सघां, पर हिकिड़ी अंदर में हूंदो हुयो त आउं किताब पढ़ां। पोइ दोस्तनि खां या पाड़े वारनि खां उधारा किताब पढ़णु शुरू कया नंढपिण खां वठी। पोइ इहो सिलसिलो वधो रहियो। पोइ वक़्त सां गॾु मुख़्तलिफ़ लेखक जेके आहिनि उन्हनि खे पढ़ियोसीं। पोइ अॻिते हली ख़्यालु पैदा थियो पंहिंजे अंदर में बि त कुझु लिखिजे। सही। पोइ शुरू में त जेको लिखंदासीं त उहो छपबो ई कोन हुयो। लिखण जे हवाले सां थींदो बि ईअं आहे त ऐं तमामु घणो तव्हां पढ़ी वञो था, ज़िंदगी जा तजुर्बा मुशाहिदा बि आहिनि, त पोइ माण्हू वटि हिकिड़ो ख़्यालु इहो पैदा थिए थो त हाणे इज़हार पाण बि कजे। हा, ॿियो वॾी ॻाल्हि हूंदी त असांजे पाड़े में हिकु ड्रखण हूंदो हुयो, उन वटि हिकिड़ो कासिम फ़कीर जे नाले सां कुराड़ो वेहंदो हो, शाह हथ में शाह जो रिसालो हूंदो हो। अच्छा। अक्सर करे शाम जो शाह जो रिसालो खणी ऐं उते उन ड्रखण जे, छो त अॻे ॿारनि में एंटरटेनमेंट जा ज़रिया न हूंदा हुआ, कुंभर जो दुकान या ड्रखण जो दुकान या लोहर जो दुकान, हिते शाम जो बैठकूं लॻंदियूं, बैठकूं थींदियूं, इहे उताकूं हूंदियूं, उते कचहरियूं बि थींदो, कचहरी बि थींदी हुते। पोइ उहो कासिम फ़कीर उहो शाह जो रिसालो खणी असांजे पाड़े में पढ़ंदो हो। पोइ असीं ॿार खेॾंदा हुआसीं नंढपिण में। पोइ आउं ॾिसंदो हुउसि त सॼी कचहरी में हिकिड़े माण्हू खे हथ में किताब आहे, ऐं पोइ उहा ख़बर पइजी इहो किताब शाह जो रिसालो आहे, ऐं पोइ हू शेर पढ़ंदो हो, माण्हू ईंदो ऐं उन्हनि जी तशरीह बि कंदो हो। पोइ आउं पंहिंजे दोस्तनि खां कटिजी रांदि खेॾणु छॾे ॾींदो हुउसि, पोइ हुन दुकान ते वेही रहंदो हुउसि, पोइ उहे शेर ॿुधंदो हुउसि, उन शेरनि मां मूंखे हिज़ मिलंदो हो, ऐं चवंदो हुउसि अञा पढ़े, पर नंढो हुनखे चई न सघंदो हुउसि, पर आउं चुप करे वेही उन जा शेर ॿुधंदो हुउसि। ईअं ई पढ़ण जे हवाले सां फितरी तौर ते मूं में हिकिड़ो फितरी रुझान हुयो पढ़ण जो। पोइ वरी आस्ते आस्ते जंहिं महिल वॾा थियासीं ऐं पाण किताब वठण जी पोज़ीशन में अची वियासीं, त पोइ पाण किताब ख़रीद करणु शुरू कयासीं। पुराणे वक़्त में सुगंध किताब घर हूंदो हो, लालकाणे में लतीफ़ किताब घर हूंदो हुयो। पोइ उन्हनि वटि भेरा ॾींदा हुआसीं, किताब वठंदा हुआसीं, किताब पढ़ी पोइ ख़्यालु पैदा थियो त भला पाण लिखूं। शुरू में त लिखण जो एतिरो ॾांहुं न हुयो, पर पोइ वरी जॾहिं सिंधी अदबी संगत में वञणु शुरू थियासीं, उते जेके असांजा सीनियर हूंदा हुया, ऐं उते अलादाद बोए खे असां तमामु सिंध जो वॾो स्कॉलर आहे, कचहरियूं हूंदियूं हुयूं, डॉक्टर शाह नवाज़ सोडर हूंदो हुयो, या मेमण अब्दुल मजीद सिंधी लाहौरी महल में उन सां कचहरियूं चिदाणी हूंदो हुयो। पोइ उहे जॾहिं शख़्सियतूं अदबी संगत में आईंदियूं हुयूं ऐं असां जॾहिं अदबी संगत में वञी शरीक थींदा हुआसीं गॾिजाणनि में, पोइ उते असांजी घणी लर्निंग थी ऐं उतां घणो पिरायोसीं सीनियर्स मां। ऐं पोइ उते जेको उन्हनि में शयुनि में का घटि हूंदी हुई त उहो सीनियर्स असांजी इस्लाही तसहीह बि कंदा हुआ, ऐं उन मां घणो पिराईंदा रहियासीं। ऐं पोइ थोरो घणो जेको तजुर्बो थियो या थोरो घणो जेको लिखण जे क़ाबिल बणियासीं, उहो सिंधी अदबी संगत जे क्रेडिट वञे थो। सिंधी अदबी संगत जा जेके क्लास रहिया, उस्ताद रहिया, बिल्कुलु वॾे में वॾा उस्ताद रहिया। छो त असां बुनियादी तौर ते बराड़ी जा माण्हू हुआसीं, उते तालीम जो त माहौल न हुयो, पर जॾहिं शहर में आयासीं ऐं अदबी संगत जॉइन कईसीं
ऐं उते मुख़्तलिफ़ अदीबनि सां जॾहिं मुलाक़ात उन्हनि खे ॿुधोसीं या उन्हनि जूं लिखड़ियूं जेके हू पढ़ंदा हुआ उन्हनि खे ॿुधोसीं, पोइ पाण खे बि ख़बर पइजी वई त असांखे अञा केतिरो अॻिते वधणो आहे या कीअं लिखणो आहे या लिखिबो कीअं आहे, जेको असां लिखियो आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं किसायूं आहिनि या कहिड़ी कहिड़ी झोल आहिनि, ऐं हू असांजी इस्लाह कंदा ऐं असीं अञा ताईं जॾहिं उहो असां दौर पंहिंजो यादि कंदा आहियूं। तव्हां कहाणी लिखी ऐं कहाणी खां अलावा ॿी कंहिं सिन्फ़ ते तबाज़बाई कई? मज़मून मां लिखिया, उस्ताद बुखारी जी शाइरी ते आउं मज़मून लिखियो, सिंधी गज़ल जी तारीख़ ते आउं मज़मून लिखिया, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आउं कॉलम बि लिखंदो हुउसि। उन वक़्त में मूंखे टाइम हूंदो हो, पोइ जॾहिं वरी एजुकेशन में बाक़ाइदे इन थी वियुसि ऐं घणो टाइम पढ़ाइण में गुज़री वियो त पोइ हिन पासे ॾांहुं वरी फ्रीलांस लिखण जेको आहे उन जे लाइ टाइम न पियो मिले। छो त लिखण जे लाइ तव्हांखे वधि में वधि जेका जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे त उहा वक़्त जी हूंदी आहे, त तव्हां वटि एतिरो वक़्तु हुजे जो तव्हां जंहिं टॉपिक ते लिखो था उन जे मुतालिक़ तव्हां सोचो, उन जे मुतालिक़ तव्हांखे केतिरो मुशाहिदो आहे, उन जे मुतालिक़ तव्हांजो मुतालियो केतिरो आहे, मुशाहिदो इहे जॾहिं टिनी शयुनि जो कॉम्बिनेशन जुड़े थो उन खां पोइ उन शइ जो तव्हां ड्राफ्ट ठाहियो था, ड्राफ्ट ठाहिण खां पोइ वरी उहा शइ तव्हां जॾहिं पाण पढ़ो था तव्हांखे ख़बर पए थी त हिन में अञा कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे, छो इहो थोरो टाइम कंज़्यूमिंग आहे। पोइ जॾहिं आउं शागिर्दनि खे पढ़ाइण जे तरफ़ हलियो वियुमि घणो त पोइ ॾांहुं लिखण ॾांहुं वरी घटि थी वियो, पर हाणे वरी आउं उन ट्रैक ते अची वियो आहियां ऐं वेझड़े में आउं हिकिड़ी कहाणी शार्ट स्टोरी लिखी आहे ऐं उनखे घणे वक़्त खां मसइलो इहो थियो आहे त हिकिड़ी जेका स्टोरी मां अध में छॾी हुई, यकीन कयो तव्हां, हिकिड़ी कहाणी मां लिखी हुई उन दौर में जेका मां अध में छॾी हुई, उहा ई कहाणी मुंहिंजे दिमाग़ में हुई ऐं उन ई कहाणीअ खे तव्हां उनखे मुकमिल कयो या रीराइट कयो? उनखे रीराइट त मां नथो चई सघां, छो त उनजी जेको शुरूआत हुई उहा साॻी रखी, जेका उन दौर में रखी उहा साॻी आहे, उहे जुमला उहो सॼो सेटअप वग़ैरह, बाक़ी जेको वधीक उनमें जेका जंहिं शइ जी ज़रूरत हुई उहा आउं मुकमिल करे हाणे पूरी कई आहे, छो त हाणे वरी अहसास बि थिए थो त वक़्तु घणो गुज़री वियो आहे ऐं असांखे अञा हिन तरफ़ तक़रीबन तव्हां एतिरो लिखी विया हूंदा जो मुंहिंजे ख़्याल में कहाणियूं तव्हांजी जेके छपियूं आहिनि त मुंहिंजो जेको तजुर्बो आहे, मां जेको मुशाहिदो कयो आहे, ॾिठो आहे त तव्हांजी जेतिरियूं कहाणियूं छपियूं आहिनि उन खां अणछपियल वधीक आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इन हवाले सां किताब जेतिरो मवाद आहे हिकिड़े सुठे किताब जेतिरो, हाणे दोस्तनि बि सलाह ॾिनी आहे, तव्हांजो सुठे किताब जेतिरो मवाद थिए थो कहाणियुनि जो, ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजा जेके मज़मून आहिनि या उन खां अलावा तव्हांजो वरी हिकिड़ो ॿियो क्रेडिट बि आहे त सिंध जो ख़ूबसूरत शाइर आहे सईद मेमन, जेको तव्हांजो असांजो गॾियल दोस्त आहे, उनजी किताबनि जा महाग बि तव्हां तमामु पहिरें जेको किताब नैण सफ़र में उनजो तफ़सीली महाग मां लिखियो थोमांसि, ऐं इहे जेके महाग लिखिया आहिनि या मुख़्तलिफ़ दोस्तनि जी शाइरीअ ते ऐं मज़मून लिखिया आहिनि, जवाद जाफ़री जी शाइरी ते मज़मून लिखियो आहे, सिकंदर शेख जी शाइरी ते मज़मून लिखियो आहे, सरताज जी शाइरी ते मज़मून लिखियो आहे या मुख़्तार समे जी शाइरी ते मज़मून लिखिया आहिनि, इहे खोड़ सारा मज़मून मुंहिंजा पिया आहिनि जिन खे आउं चवां थो त सहेड़े किताबी सूरत में आणियां। हिकिड़ो ब्रेक आहे ऐं उहो ब्रेक वठंदासीं, उन ब्रेक खां बाद में कंटिन्यू कयूं था इन ॻाल्हि खे। मैं हूं बैरिस्टर शाहिद जमील और आप सुन रहे हैं पाकिस्तान का सबसे बड़ा FM रेडियो नेटवर्क हॉट FM 105। जी असां हाट FM 105 लाड़काणो ऐं हाट FM 105 लाड़काणो जे स्टूडियो मां इंडस रोमा प्रोग्राम जंहिंमें यामीन बलोच असां सां गॾु ऐं यामीन बलोच सां ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा जारी आहे। इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं अदब जे हवाले सां त पंहिंजी जेका आहे यामीन साहब कचहरी न थी सघी। आख़िर में अव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त अव्हांजी समूरी जेका जदोजहद आहे कहाणी यानी लिटरेचर जे हवाले सां तव्हांजी जेका सुञाणप आहे, तालीमदान जे हवाले सां तव्हांजी जेका सुञाणप आहे, तव्हां जेको पंहिंजी ज़िंदगीअ में महिनत कई आहे हिन महिल ताईं कहिड़े नतीजे ते पहुता आहियो, पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन आहियो ऐं छा हिकिड़ो पैगाम जेको नौजवान नस्ल आहे उनखे ॾियणु चाहींदो? मुतमइन त आउं न आहियां, जेको कुझु बि मां कयो आहे इहो सम्झां थो त बिल्कुलु तमामु थोरो कयो आहे, मूंखे अञा घणो कमु करिणो आहे जेकॾहिं ज़िंदगी मुहज़ल ॾिनी। बाक़ी नौजवाननि जी ॼाण जेका ॻाल्हि कयो था त उनमें आउं ईअं चवंदुसि त वधि में वधि तालीम हासिलु कनि ऐं पेपर डिग्री खे हासिलु करण खां बहितर आहे त महिनत करे कंहिं न कंहिं शोबे में ॼाण हासिलु कनि प्रोफेशनलिटीअ जो दौरु आहे ऐं प्रोफेशनली, छो त असां वटि प्रोफेशनलिज़म जी कंहिंखे ख़बर न आहे त प्रोफेशनलिज़म छा आहे। ऐं ॿियो हिकिड़ो टॉलरेंस, सहप, रवादारी ऐं
जेके बि माण्हू पंहिंजनि शोबनि में निमाया कारकर्दगी रखनि था उन्हनि मां इंस्पायरेशन वठनि छो त आउं जेको कुझु बि सिखियो आहे ऐं छा त उन्हनि मां इंस्पायरेशन या ऑटोबायोग्राफी पढ़ियूं आहिनि मूंखे ऑटोबायोग्राफी तमामु घणी वणंदियूं आहिनि छो त उन्हनि में उन्हनि कामयाब माण्हुनि जा तजुर्बा हूंदा आहिनि जिन मां मूंखे तमामु जदोजहद हूंदी आहे त हू जंहिं बि कम में हथ विझनि त उन सां सचा रहनि ऐं या त पढ़नि या त को हुनर सिखनि ईअं चवंदा आहिनि त अंग्रेजी में अनस्किल्ड मैन इज जस्ट लाइक एन एनिमल जे माण्हू खे न इल्मु आहे न हुनर आहे उहो जानवर जी मिसाल आहे तंहिंजे करे इंसानी हैसियत ते पहुचण लाइ या त हू इल्मु हासिल कनि या को हुनर सिखण जी नमूने सां गुज़ारनि। ख़ूबसूरत ॻाल्हि थी त इंसानी रूज आहे या इंसानी ज़िंदगी आहे या इंसान हुजणु बज़ाते ख़ुदि जेका आहे उहो महिनत सां आहे ऐं तव्हां असां जेकॾहिं महिनत कयूं था त उन जी जॻह ते पहुची सघूं था। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त महिनत करणु घुरिजे। ऐं जामिन साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़ तव्हां असांजे स्टूडियो में पेर भरे आया। तव्हांजी बेदा महिरबानी ऐं मूंसां ॻाल्हि ॿोल कई वॾी महिरबानी तव्हांजी लख कुर्ब तव्हांजा। सभिनी ते असांजे जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। सुभाणे वरी राति जे वक़्त ते यानी शाम जे वक़्त ते 7 वॻे खां 9 वॻे ताईं असां गॾिबासीं सोनहरी यादुनि में। तेसिताईं कासिम केर खां इजाज़त चाहींदो। अल्लाह भाई। सिंध जी सुरहान भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी सिंध भिट शाह सां जीअं ठहे थी पिरी ऐं मौज भरियो महिरान तव्हां ॿुधी रहिया आहियो हॉट FM रेडियो नेटवर्क। कयूं तो जो मिठा तिखाता करे ऐं ही आहे हॉट FM 105 लाड़काणो। Karachi, Hyderabad, Nawabshah, Larkana, Jacobabad, Dadu, Mirpur Khas, Chitran, Shikarpur, Sana, Mirchi, Nashir Firoz, Jaduraya, Quetta, Bali, largest FM network in Pakistan. Hot 105.